إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وآتوا حقه يوم حصاده ज़कात जे सिलसिले में अॼु पाण ई सम्झंदासीं कि ज़कात केतिरी थिए थी। माल में, पैसे में, सोन चांदीअ में, खेती ॿाड़ीअ में केतिरी ज़कात थिए न ज़कात कंहिंखे ॾेवा अचे। मिणी खां पहिला पाण ॻाल्हि कंदासीं खेतीअ जे बारे में। बोला त पाण वटि खेती वधारे आहे, खेडूत वधारे आहे, त खेतीअ में ज़कात केतिरी थिए अने कॾहिं ॾेवा अचे। कॾहिं ॾेवा जे बारे में अल्लाह ताला फरमाए वआतू हक़्क़हू यौम हिसादी। खेती जिनटाणे कपियो, जिनटाणे कपे खेती तैयार कयो, उन ई टाणे अल्लाह ताला जो हक़ ॾेई ॾियो। केतिरो हक़ थिए थो अल्लाह ताला जो। अरबीअ में हिकिड़ो वज़न आहे, जीअं पाण वज़न वेंदो न, मण, हिकिड़ो मण, ॿ मण, 3 मण, किला। अरबीअ में हिकिड़ो वज़न आहे वसक़। अरबीअ में चवां जो 5 वसक़ जेकॾहिं कंहिं वटि धाई आहे 5 वसक़, त उनखे ज़कात ॾियणी पवंदी। 5 वसक़ जो जेकॾहिं पाण हिसाबु करणु वञूं किले में, त थिए था 600 ॾह थी 20 किला, 600 ॾह 12 15 20 किला, यानी 600 किला पाण सारे गिनो। 600 किला जेकॾहिं कंहिं इंसान खे दाई थियो आहे त उन मथे ज़कात लागू पवंदी। 600 किला जेकॾहिं पाण मणे में सारण वञूं त हिकिड़ो मण 40 किला, 10 मण 400 किला, अने 15 मण 600 किला। 15 मण या 16 मण जेकॾहिं कंहिं इंसान खे दाई थिए थो त उन इंसान खे दाईअ मां ज़कात ॾियणी पवंदी। हाणे जेको खेती वाड़ी में दाई जी ज़कात, हिनखे उश्र चवांसि, पाण माण्हू उश्र चवंदा। ज़कात केतिरी ॾेवा बि, जेकॾहिं कंहिं इंसान खे 16 मण दाई थियो आहे त ज़कात केतिरी ॾे। हाणे खेती जूं 2 क़िस्मूं आहिनि, हिकिड़ी खेती आहे पियत वारी ऐं ॿई खेती आहे सुकी खेती। सुकी खेती जेको ख़ाली बरसाति जे कारण पाण खे दाई मिले थो, उनखे मां पियत नाई कई, उन में पाणी पाण पीआरियो नाई, ख़ातिर छंडियो नाई, कीअं पण ॿई महिनत पाण नाई कई, त उन खेतीअ में थींदो 20 हिसो, 10 हिसो। जेको सुकी खेती आहे पियत वारी नाई, उन में 10 हिसो थींदो। मिसाल तरीक़े जेकॾहिं कंहिं इंसान खे 100 मण दाई थियो, केतिरा मण? 100 मण जेकॾहिं कंहिं इंसान खे दाई थियो आहे अने सुकी खेती आहे पियत वारी नाई, त 100 मणे में जा 10 हिसो उनखे ॾियणो पवंदो, यानी 10 मण उनखे अल्लाह ताला लाइ करे उश्र ॾियणो पवंदो। 100 में जा 10 मण, 10 मणे पुठियां हिकिड़ो मण 10 हिसो, 20 मणे पुठियां 2, 30 पुठियां 3, ईअं कंदे कंदे 100 मण जेकॾहिं कंहिंखे थिए थो त उहो इंसान ॾींदो 10 मण। 50 मण थिए थो त 5 मण ॾींदो, 40 मण थिए थो त 4 मण ॾींदो। ई हिसाब आहे। पण जेकॾहिं 16 मणे खां ओछो थिए थो त उनखे उश्र न ॾियणो। 16 मणे खां हेठि जेको दाई उनमें कीअं न आहे, 16 मणे मथे टिपी वञे त जेकॾहिं पंहिंजी खेती सुकी आहे त उन में जा 10 हिसो ॾियणो पवंदो, अने जेकॾहिं पियत वारी आहे त 20 हिसो। पियत वारी जेकॾहिं खेती आहे, कंहिं माण्हू खे जेकॾहिं 20 मण दाई थियो पियत वारो, त 20 मणे पुठियां हिकिड़ो मण, 40 मणे पुठियां 2 मण, 60 मणे पुठियां 3 मण, 80 मणे पुठियां 4 मण, 100 मणे पुठियां 5 मण। ई उन इंसान लाइ करे जंहिंजी खेती पियत वारी आहे। पाण अक्सर खेती पियत वारी आहे, ऐं जेकॾहिं कंहिं इंसान खे 100 मण दाई थिए थो त उनखे 5 मण जेको आहे उन में जो उश्र कढियो खपे। इहा आहे दाईअ जो हिसाबु, सम्झी विया। ॿिए नंबर मथे पाण अचूं माल मथे, गोई, मई, पोई, रेडूं, बकरियूं जेकी पाण वटि रहियूं, इन में हिसाबु कीअं आहे। पहिरीं पाण न्यारियूं बकरियूं।
बकरियूं जेकॾहिं कंहिं इंसान वटि 40 आहिनि, 40 बकरियूं, 40 पोइ, त 40 पुठियां हिकिड़ी पौ ॾींदो, हिकिड़ी पौ। ने पोइ 40 वटां जले ने 120 સુધી हिकिड़ी ज पौ आहे। 120 वटि टिपी वञे त 2 पौ 200 સુધી। पोइ 200 मथे टिपी वञे त हर 100 पुठियां हिकिड़ी पौ। 40 पौ में हिकिड़ी ज पौ ने पोइ 120 સુધી हिकिड़ी ज पौ आहे। 120 जेकॾहिं टिपी वञे त 2 पौ न ॾियणी पवंदियूं, सम्झी विया। हाणे पोइ में इहा माल जेको ॿियो रहियो, हिन में बि शर्त इहा आहे जे 12 महीना गुज़री वञे। केतिरा महीना गुज़री वञे? 12 महीना। पाण पोइ गिणियूं हुई, बकरियूं गिणियूं, पाण 40 बकरियूं हुई त 100 बकरियूं हुई, पाण गिणियूं त 2 महीना थिया आहिनि, 4 महीना, 6 महीना, 7 महीना थिया आहिनि, 12 महीना न थिया त ज़कात न आहे। 12 महीना पूरा थी वञे न 40 बकरियूं पाण वटि हुए त हुन मथे ज़कात आहे। ही बकरी जो हिसाबु। अने गोई या मई, गोई या मई जेकॾहिं वे त उन में हिसाबु ई आहे जे 30 गोई या 30 मई जेकॾहिं कंहिं माण्हू वटि आई त उन इंसान खे जेको आहे हिकिड़ी गौ जेकॾहिं वे त उन पुठियां 12 महीने जी ओछे में ओछो 12 महीने जी गाभी ॾियणी पवंदी। गौ वॾी वोड़ ॾेई ॾे 2 वरनि जी 3 वरनि जी त ख़ासी ॻाल्हि आहे, 30 पुठियां हिकिड़ी, पर ओछे में ओछो जेको आहे 12 महीने जो फर, 12 महीने जी गाभी जेको आहे 30 पॉइंट पुठियां ॾे। न 30 मई जेकॾहिं आई त ओछे में ओछो 30 मई पुठियां हिकिड़ी 12 महीने जी वछ ॾे। वॾी खड़ो ॾेई सघे थो, मैं ॾेई सघे थो, पर ओछे में ओछो 12 महीने जी हुअणी खपे जेको 30 मई पुठियां या 30 गोई पुठियां ॾे। इहे माल जो हिसाबु। उठ वग़ैरह त पाण ओछा उठ आई न, उठ जेकॾहिं कंहिं इंसान वटि आई त 5 उठ में त 5 उठे पुठियां हिकिड़ी बकरी ॾिबाजे, 12 महीना गुज़री वञे त। हाणे पाण चओ सोन चांदी मथे, सोन चांदी जो हिसाबु कीअं? सोन में चांदी जेको रिया, सोन जेकॾहिं कंहिं इंसान वटि 7 तोला, 7 तोला जेकॾहिं कंहिं वटि सोन आहे त उन इंसान खे ज़कात ॾियणी पवंदी। 7 तोला जेकॾहिं पाण गिराम में जो तोले में पाण वधारे ख़बर न पए, गिराम में ख़बर आहे केतिरा ग्राम, 85 ग्राम। कंहिं माण्हू वटि जेकॾहिं 85 ग्राम सोन आहे ने 12 महीना गुज़री विया आहिनि उन सोन मथे त उन मां उनखे ज़कात ॾियणी पवंदी। केतिरी ॾींदो? 40 हिसो। केतिरो हिसो? 40 हिसो। जेकॾहिं 40,000 जो सोन आहे त 1,000, 80,000 जो सोन आहे त 2,000, लख जो सोन आहे 2,500 रुपया, 2 लख जो सोन आहे 5,000 रुपया। 40 हिसो जेको आहे सोन पुठियां ॾींदो। ऐं सोन केतिरो हुअणो खपे? 85 ग्राम हुअणो खपे। 85 ग्राम जेकॾहिं नीचे आहे, 85 ग्राम ओछो आहे त उन इंसान मथे कीअं ज़कात न आहे। ॿिए नंबर मथे चांदी। चांदी जेको आहे 52 तोला, 52 तोला जेकॾहिं पाण साण वञूं त थींदा 595 ग्राम, 595 ग्राम, यानी अर्धे किले मथे 95 ग्राम, 600 ग्राम सारे किलो। जेकॾहिं कंहिं इंसान वटि 600 ग्राम चांदी आहे त उन इंसान खे पण ज़कात ॾियणी पवंदी। अने केतिरी ज़कात ॾींदो? 40 हिसो ॾींदो। उहो सेम हिसाब आहे। 40,000 जी चांदी पियल आहे 1,000, 80,000 जी पियल आहे 2,000, अने लख जी जेकॾहिं चांदी पियल आहे त 2,500 रुपया चांदीअ मां ज़कात उहो इंसान कढंदो। बराबरि, इहा आहे चांदी जो हिसाबु। इन में पण शर्त ई आहे कि चांदी जेको पाण वटि पई आहे इन मथे 12 महीना गुज़री विया। सोन चांदी माल इन मिणी मथे 12 महीना गुज़रणा खपे। खेतीअ में इहा शर्त न आहे, खेती जिन टाणे तयारु थिए उन ई टाणे पाण खे जेको ज़कात ॾियणी आहे। छेली ॻाल्हि, पैसे मथे अचूं। कंहिं इंसान वटि केतिरो पैसो हुए त उहो ज़कात ॾिए। पैसो जेको आहे उन में हिसाबु ई आहे जे कंहिं इंसान वटि जेकॾहिं एतिरो पैसो आहे जे उन पैसे से उहो 595 ग्राम चांदी गिनी सघे थो। 595 ग्राम चांदी केतिरे जी आहे? पाण पहिरीं हिसाबु ॾिनो। मिसाल तरीक़े चांदी हिमटाणे जेकॾहिं किले जा लख रुपया आहिनि, किले जा लख रुपया आहिनि, वधारे हलाइनि पिया, वधारे हलाइनि पिया, पर लख रुपया जेकॾहिं मिसाल तरीक़े सम्झायूं तव्हांखे, किले जा जेकॾहिं लख रुपया आहिनि त 600 ग्राम जा 60,000 थींदा। त जेकॾहिं कंहिं इंसान वटि एतिरा पैसा आहिनि जे 600 ग्राम चांदी गिनी सघे थो त उन पैसे में ज़कात थींदी, उन पैसे में ज़कात थींदी। अॼु पाण हिसाबु करायूं, सोनारे खे पुछूं कि चांदी जो भाव कहिड़ो आहे, चांदी जो भाव कहिड़ो आहे, अने 595 ग्राम जेकॾहिं चांदी गिना आऊं त केतिरा पैसा लॻंदा? सोनारो पहिरीं चवंदो हेतिरा पैसा लॻंदा। ओतिरा पैसा पाण करे पिया आहियूं, ओतिरा पैसा पाण वटि करे पिया आहियूं। त
तो उन मथे ज़कात आहे। पण पैसे मथे पण ये शर्त है, पैसा जो पाण वटि पिया आहिनि उन मथे 12 महीना गुज़री विया आहिनि। 12 महीना जेकॾहिं गुज़री विया आहिनि, मिसाल तरीक़े पाण लख रुपया पिया आहिनि, पर लख रुपया पिया हुआ ने अॼु 12 महीना थिया, अञा સુધી लख रुपया पिया आहिनि त ज़कात ॾियणी पवंदी। 12 महीना न थिया, 4 महीना, 6 महीना, 7 महीना, 11 महीना थिया ज़कात न, 12 महीने पुठिया 12 महीना पूरा थिए अने पैसा पाण वटि पिया आहिनि, एतिरा पैसा आहिनि जे पाण उन मां 595 ग्राम चांदी गिनी सघूं था त 40 हिसो पाण खे पैसे में ज़कात ॾियणी। 40 हिसो यानी 40,000 पुठिया 1,000, 80,000 पुठिया 2,000 अने लख पुठिया 2500 रुपये ज़कात पाण खे ॾियणी पवंदी। ई पैसे जो, सोन जो, चांदी जो, खेतीअ जो, माल मिल्कत जो जेको आहे तंहिंजी ज़कात आहे। ज़कात कंहिंखे ॾियवा आहे ई इंशाअल्लाह पाण सवारी दर्शन सम्झंदासीं। अल्लाह ताला पाण खे ज़कात ॾियणी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।